बिशा शहर जे अलमारूफ नाले वारी शख्सियत भिटाई जे रागी फ़कीर मरहूम सैयद अता हुसैन शाह लतीफ़ी अलमारूफ सैयद अतन निसाई जे 5 वर्सी अक़ीदत एहतराम सां मल्हाई हुई, जॾहिं त संदसि फ़र्ज़ंदनि सैयद मोमिन शाह लतीफ़ी, सैयद ज़रनेब हुसैन शाह लतीफ़ी, सैयद कुमिल अब्बास शाह ज़वार, सैयद अब्बास शाह लतीफ़ी जे अॻवानी में राग रिहाण महफ़िल मौसीक़ी कोठाई वई, जॾहिं त भिटाई जे राग सां वर्सीअ जो आगाज़ कयो वियो। दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मज़ार ते ऐं भिटाई जे रागी फ़कीर मरहूम सैयद अता हुसैन शाह लतीफ़ी जिन जे मज़ार ते चाद चाढ़ी दुआ घुरी वई, जंहिं बाद मजालिस अज़ा मुनाक़िद कई वई। आख़िर में नंगर न्याज़ तक़सीम कयो वियो, जॾहिं त सिंध जा भलोड़ रागिन शिरकत करे सॼी राति महफ़िल मौसीक़ी जो सिलसिलो जारी सारी रखियो, जंहिंमें सिंध जे सैयद इतिहाद जे सदर सैयद जानी शाह हुसैनी, फ़कीर हुसैन अली जाफ़री, पीराव भिचा, फ़िदा हुसैन शाह, सैयद ख़ावर हुसैन शाह समेत ॿियनि भिटाई सादातनि मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।